मंडूक आसन गैस कब्ज एसिडिटी लाए, डायबिटीज जे लाए, वेट लॉस जे लाए। राइट हाथ सामू खणी चो, मुट्ठी बंद करो। अंगूठे का उबड़ा हुआ भाग देखिए, अंगूठे का उबड़ा हुआ भाग नाभि पे लगाना है। ये इसको हमने अंगूठे को टर्न किया, ये उबड़ा हुआ भाग नाभि पे लगाएं। लेफ्ट हाथ से कवर करें, सांस भरें। एक सांस छड़ीने सामू दिसना, देखना सामने है, सामने देखना है। अञा हेठ झुको, अञा हेठ झुको, पर सामू दिसो। नाभि में झुंझुनाहट जो आवाज अचण खपे। आवाज अची रहे तड़ी ता आसन सही है। बस सा वरी ने वरी एडजस्ट कयो, अंगूठे उबड़े ॾिसो, ॾिसो नाभि ते लगन खपे। टे सा छड़ीने चार विश्राम। मंडूक आसन करण सां बुख ऐं प्यास ते कंट्रोल थी वेंदो आहे। मंडूक आसन जी ॿी क्रिया, साह भरियो, साह पूरो छॾियो, पेट खे पुठीअ सां चिपकायो। पहिरियों लेफ्ट हथ, पोइ राइट हथ। अॻियां झुको, साम्हूं ॾिसो, पेट खे पुठीअ सां चिपकाइण जी कोशिशि कयो। बस साह वरींदे, टे साह छॾींदे, साम्हूं ॾिसणो आहे, गर्दन ऊपर। चार विश्राम। ॿिन्ही हथनि जूं मुठियूं बंदि करे नाभि साइड में रखो। एक किडनी शक्ति वधण लाइ, स्टोन लाइ, पथरी लाइ ऐं डायबिटीज लाइ जाम सुठो आसन आहे। साह भरियो, एक साह छॾींदे साम्हूं ॾिसणो आहे। ॿ साह भरींदे, टे साह छॾींदे, चार विश्राम। सुबह उथण सां घटि में घटि टे गिलास पानी पियो। अधु बीमारियूं तव्हांजूं ठीक थी वेंदियूं। चलो गोॾा ठगी पिया आहिनि, गोॾनि खे खोलियो, गोॾनि खे थपथपायो। जेके 2 गिलास पानी रोज़ पीअंदा आहिनि हथ मथे खणनि, जाम सुठी ॻाल्हि आहे। 2 गिलास, 1 गिलास। जेके सफ़ा न पीअंदा आहिनि हथ मथे खणनि, बिल्कुल गलत था करें। आगे चल के आपको स्टोन की बीमारी होने वाली है, पथरी की बीमारी, ध्यान रखिए। पानी जरूर पीना सुबह, सॼो ॾींहुं घटि में घटि 3 लीटर या 2 लीटर पानी पियो। ऐं पानी गरम पियो। थधो पानी, चिल्ड वाटर तव्हांजो दुश्मन आहे, पॉइजन आहे। थधो पानी, बर्फ, आइस कॾहिं भी यूज न कयो। ये बीमारियूं तव्हांजूं अॻियां वधंदियूं जेके यूज कंदो। फ्रिज जो पानी, फ्रिज में रखियल शइ, बासी रोटी कभी भी न खाओ। बासी भाजी नहीं खाइए कभी भी। ऐसे नहीं भाजी बनाते हैं, बच जाती है, फ्रिज में रखते हैं, फिर वापस खाते हैं गर्म करके। इसके पौष्टिक तत्व बिल्कुल गुम हो जाते हैं। कोई फायदा नहीं है ये बासी खाना खाने का, ये पॉइजन है। ये भी खाना खाने के ऊपर पानी कभी भी न पिए। 1-1.5 घंटे बाद पानी जरूर पीना है, टाइम देख के रखें। नहीं पीते हैं तो फिर एसिडिटी होती है। तो रोटी खां पोइ पानी न पियो। रोटी खां अॻु थोरो पानी पी सघंदा आहियो, अधु कोप या 1 कोप पी सघंदा आहियो, न त अधु कलाक पहिरियों पियो। हिकु दफ़ो वरी वज्रासन में वियो। सुबुह 2 गिलास 3 गिलास पानी पीअंदव। उन खां पोइ गर्मियुनि में 1.5 कलाक खां पोइ, सर्दीअ में 1-1.25 कलाक खां तव्हां यूरिन जो ख्यालु ईंदो। सुबुह जेको यूरिन ईंदो आहे उहो पीलो हूंदो आहे, उन में बदबू हूंदी आहे।
उन खां पोइ जेके 1.5 कलाक खां पोइ पाणी पीअण खां यूरिन जेको निकिरे थो जेकॾहिं बिल्कुलु वाइट आहे बग़ैर बू जे आहे बग़ैर बदबू जे आहे त तव्हांजी शरीर स्वस्थ आहे, काई बीमारी कोन्हे। पर उन 1.5 कलाक खां पोइ जेको यूरिन में अगरि बदबू आहे कलर चेंज आहे त पोइ तव्हांजी काई बीमारी आहे, पोइ तव्हां लेबोरेटरी टेस्ट कयो। हाँ अगरि गोरियूं वठो था टेबलेट वठो था त पोइ तव्हांजो यूरिन पीलो ई निकिरंदो, उहा अलॻि ॻाल्हि आहे। नमन मुद्रा वजन घटाइण लाइ, गुस्सो घटि करण लाइ, ॿई हथ प्रार्थना पोजीशन में, हिकु साह भरींदे हथ मथे पर्वत आसन, ॿ धीरे धीरे हेठि झुकिजी वञो, हथनि खे ढिलो छॾे ॾियो, पोयां सीट न खणणी आहे, पोयां हिप्स अहिड़ी खां लॻल ई हुजनि, ध्यानु पेरू स्थान ते नाभीअ हेठि, अखियूं बंदि रखंदे कल्पना कयो 72 करोड़ नाड़ियुनि जो शोधन थी रहियो आहे, पेट जी सफ़ाई थी रही आहे, साह नॉर्मल रखिणो आहे, जेतिरो वधीक झुकंदो वधीक फ़ाइदो थींदो। पोयां हिप्स पेरनि खे लॻल ई हुजनि, हिप्स खे मथे न खणणो आहे। हिन ई क्रिया में गोॾनि मथे खे गोॾनि सां लॻायो, गुस्सो घटाइण लाइ, दिमाग़ खे थधो करण लाइ, जीअं ॿारु पंहिंजे माता जे गर्भ में हूंदो आहे। टे, चार, विश्राम। ॿई हथ पोयां खणी वञो, लेफ्ट हथ सां राइट कलाई पकड़ियो, साह भरियो, ॿ धीरे धीरे हेठि झुकी वञो, हथनि खे पुठीअ ते ढिलो छॾे ॾियो, पोयां हिप्स एड़ियुनि सां लॻल हुजनि, ध्यानु पेरू स्थान पे नाभीअ हेठि, कल्पना कयो 72 करोड़ नाड़ियुनि जो शोधन थी रहियो आहे, पेट जी सफ़ाई थी रही आहे। इन में मथे खे गोॾे सां लॻायो, जीअं ॿारु पंहिंजे माता जे गर्भ में हूंदो आहे, गुस्सो घटाइण लाइ, दिमाग़ खे थधो करण लाइ। टे, विश्राम। ॿिन्ही हथनि खे क्रॉस करे पोयां खणी वञो। हाँ जॾहिं हेठि झुकंदासीं हथनि खे मथे आसमान जी तरफ़ खींचणो आहे, साह रोके रखिणो आहे, साह भरियो, हिकु साह छॾींदे हथनि खे मथे खींचो, ॿ, विश्राम। मां सम्झां थो हिक ॿिनि जा हथ कीअं मथे वञनि खपनि, ॾिसो ऐसे कंहिंजा था हथ वञनि, मां सम्झां तव्हां हिन बेबी जा हथ था वञनि। हा करे ॾेखारियो बेटा, हा कयो, हिन जा बराबरि सही था वञनि। और ॿियो और कंहिंजा था वञनि, हा हाँ ठीक है, चलो कोई बात नहीं। घर में तव्हां खत्री साहब रोज़ रोज़ जोक था हणो तव्हां पोइ घर वारी खे हिते वठी अचो न। अच्छा तव्हां गुस्सो कंहिंखे ईंदो आहे? हा तव्हां मां अहिड़ा बि के हूंदा के मोबाइल गुस्से में फिटी करे टुकड़ा टुकड़ा कयो हूंदो, आहे कोई? आहे कोई हथ मथे खणो, प्राणायाम कयो, ये गालियां बिल्कुल ठीक थी वेंदी हैं। बड़े अच्छी बात है, आप मानते हैं तो फिर भी अच्छी बात है, वो तो सही। चलिए वाघासन। वाघासन में सब एक्सरसाइज थी वेंदी, गोडन जी, पुठी जी, कमर जी, गर्दन जी, भस्त्रिका क्रिया। एक साह भरियो, गर्दन मथे, लेफ्ट पैर मथे, पुठियां कंहिंखे पैर न लॻणु खपे, ध्यानु कयो, पैर बिल्कुल सिधो। हाँ साह छॾणो, आवाज़ गोडो नक सां, 2 3 4 जल्दी जल्दी। विश्राम। अंदर रुकियल कफ बलगम तव्हांजो ठीक थी वेंदो, निकिरी वेंदो। इहा ही क्रिया राइट पैर सां कयो, हिन सां कमर जो पुठियो सूर बि तव्हांजो लही वेंदो। हिकु साह भरियो, कमर गर्दन मथे, राइट पैर मथे, पैर सिधो, 2 3 4 जल्दी जल्दी।
ओम। कमर जे सूर लाइ हिकु ॿी क्रिया पुठीअ सूर लाइ मांजरी आसन, ॿिली बणिजी वञो। घर में ॿिली ठहंदा आहियो न? हाँ, ॻाल्हि दिलि सां लॻे थी। हिकु साह अंदरि वञो जीअं ॿिली पंहिंजो शिकार ॾिसंदी आहे। हाणे साह छॾण जो आवाज़ ईंदो, नक छातीअ सां, कमर मथे 2 3 4, जल्दी जल्दी। ओ नक जी सफ़ाई कयो, नक मां अगरि कचिरो निकिरे तो नक जी सफ़ाई कयो। कुछ ॿिया बि आसन कमर जे दर्द लाइ, पुठीअ सूर लाइ। गोॾनि ते बीहो, लेफ्ट हथ राइट हथ, अर्ध चंद्र आसन, अर्ध चांद जी पोजीशन में पोयां वञणो आहे ताक़त अनुसार। हिकु साह भरींदे, कमर जे लाइ, पुठीअ सूर लाइ जाम सुठो आसन आहे। 2 साह छॾींदे वापस, 3 साह भरींदे, 4, 2 हथ हिप्स ते रखो या कमर ते रखो। हिकु दफ़ो वरी कंदासीं, 1 2 3 4, विश्राम। ताक़त खां वधीक न कयो, ठगिजी पओ त लेटी पओ। तव्हांजी कंहिंसां बि कॉम्पिटिशन कोन्हे, पंहिंजो पाण सां कॉम्पिटिशन आहे त कल्ह खां सुठो करिणो आहे बसि। हर कंहिंजी ताक़त अलॻि अलॻि आहे। हिकु दफ़ो वरी गोॾनि ते बीहो, वेट लॉस लाइ हिकु क्रिया कंदासीं। उल्टो थी वञे, जीअं तव्हां वेठा आहियो तीअं असां बीहूं था, जीअं उल्टो न कयो। लेफ्ट पैर साइड में खणी वञो, लेफ्ट पैर बिल्कुलु साइड में खणी वञो, राइट हथ मथे, लेफ्ट की तरफ मोड़ींदा वञो, मोड़ींदा वञो। लेफ्ट हथ लेफ्ट पैर ते, अञा मोड़ियो जेतिरो मोड़े सघो। शरीर खे स्लिम बनाइण लाइ। वापस इन ही पोजीशन में लेफ्ट हथ मथे खणो, राइट की तरफ, राइट हथ ज़मीन ते। हाणे मथियों हथ ऐं असांजो लेफ्ट हथ लेफ्ट पैर हिक ही लाइन में हुअणु खपे, सिधो, बिल्कुलु सिधो। वापस पैर बदली कयो, वरी राइट हथ मथे खणो, लेफ्ट की तरफ, लेफ्ट हथ ज़मीन ते वेंदो, मथियों राइट हथ राइट पैर, ॿई हिक ही लाइन में हुअणु खपनि, बिल्कुलु सिधी लाइन में। वापस हाणे लेफ्ट हथ मथे खणो, राइट की तरफ मोड़ींदा वञो, राइट हथ राइट पैर ते, अञा मोड़ियो जेतिरो मोड़े सघो। वापस विश्राम। क्रियाऊं अञा ॿियूं बि जाम वधीक आहिनि, त सुभाणे सभिनी खे 7:15 बजे पहुचणो आहे। जेके 7:15 पहुचंदा हथ मथे खणनि, सुठी ॻाल्हि आहे। हथ मथे खणो अथव त पहुचणो अथव, कुझु बि थी पए। छाकाणि अधु मुनो कलाक योग हलंदो, कलाक तव्हांजी डांस एरोबिक्स हलंदी। दादाजी बि ईंदा सुभाणे आशीर्वाद ॾियण लाइ। असांजे गुरु जी दादा दौलतराम जी असांजा गुरु जी आहिनि, जेके जिन जे करे असांजो योग हले थो सभिनी सेंटर्स में, कल्याण, उल्हासनगर, अमरनाथ में फ्री ऑफ चार्ज। त उहे बि सुभाणे आशीर्वाद ॾियणु ईंदा। त कोशिशि करे पंहिंजे फैमिली मेंबर्स खे, सभिनी खे, ॿारनि खे, सभिनी खे वठी अचो, ॾेखारियो योग मां कहिड़ो कहिड़ो फ़ाइदो पए थो। जिन जी वेट घटी आहे हथ मथे खणनि हिन शिविर में। त सुभाणे ॿुधाइणो अथव, कैमरा साम्हूं ॿुधाईंदव, उहो टीवीअ ते हलंदी,
ॿियनि खे प्रेरणा मिलंदी। जेको बि तव्हांखे ॿियो कुझु फ़ाइदो थिए थो अची हिते ॿुधाईंदव त सभिनी खे फ़ाइदो थींदो। जंहिंखे लिखी अचिणो आहे पने ते लिखी अचनि भले, पने तां पढ़ी करे ॿुधाइनि भले। उष्ट्रासन साह जी नली खोलण लाइ, दमा अस्थमा जे लाइ, कमर दर्द जे लाइ। कीअं करिणो आहे ॾिसो, वज्रासन में ईअं हथनि जे एड़ियुनि खे पकड़ियो, पेर ईअं सिधा रखी, हाणे कमर खे मथे खणणो आहे। हिकु साह अंदरि भरींदे कमर खे मथे खणो, अञा मथे खणो, साह नॉर्मल खणो ऐं छॾियो। विश्राम। पैरों को खोलें, फिर खड़े हो जाएं। खड़े होने में इतने सेकंड क्यों लगाते हैं? आप योगी आदमी हैं, 1 सेकंड में खड़े होने चाहिए। बैठ जाएं, चले खड़े हो जाएं। घोड़ा कभी भी बैठता नहीं है, घोड़ा चलता रहता है। हाई बीपी जे लाइ क्रिया कंदा से रेखा गति। जेके ॿार पढ़ाई में कमज़ोर आहिनि, जिनखे गुस्सो वधीक आहे, उन्हनि जे लाइ कीअं करिणो आहे? अखियूं बंदि, हथ सिधा, ये पेर ही अहिड़ी आंगूठे न लॻंदी, पेर ही आंगूठे सां 4 कदम अॻियां 4 कदम पोयां, चालू रखो। बैलेंस बढ़ाइणो आहे, भले किरो था काई ॻाल्हि न आहे, भले कंहिं डायरेक्शन में वेंदो काई ॻाल्हि न आहे। अखियूं बंदि, मन चंचल आहे, उॾामंदो रहंदो आहे, हुनखे वस में करिणो आहे। कॾहिं अमेरिका पहुची वियो, कॾहिं दिल्ली पहुची वियो मन। अंगूठे को एड़ी से लगाते हैं। विश्राम। 2 मिनट में फ़ाइदो न थींदो तव्हांजो इन क्रिया जो। घटि में घटि 5 खां 10 मिनट घर में इहा क्रिया करणी आहे। 2 मिनट पहिरीं मन खे कंट्रोल करण में लॻंदा आहिनि। त जिनखे बि हाई बीपी आहे, पहिरीं हुन ब्लड प्रेशर चेक कयो, 10 मिंटे खां पोइ कराए पोइ ब्लड प्रेशर चेक कयो, ॾिसो केॾो फ़र्क़ु थो पए हिन में बीपी में। घर में जेतिरो लंबो रूम आहे अॻियां वञो ऐं पोयां अचो। टेरेस ते बि करे सघंदा आहियो, पर टेरेस जी दीवार टुटल न हुजे, ध्यानु कयो। चलिए जॉगिंग, 15 मिनट की एक्सरसाइज, 1 घंटा वॉक का फायदा। वेट लॉस के लिए, शरीर को स्लिम बनाने के लिए। चेहरे पे मुस्कान, कोई टेंशन न। चेंज। बैक पेन, लंबर स्पाइन, थायराइड, माइग्रेन, लो बीपी। लो बीपी जे लाइ सूर्यभेदी प्राणायाम। लेफ्ट नासका बंद करे राइट खां ही खड़ो, राइट खां ही छड़ियो। राइट से लेना है, राइट से ही छोड़ना है। लो बीपी के लिए ऐसे 3 सेकंड में अंदर बढ़ते हैं तो 6 सेकंड में बाहर छोड़ना है, लेकिन राइट से ही लेना है, राइट से छोड़ना है। ये सूर्यभेदी प्राणायाम। और कभी भी बहुत सर्दी हो तो भी सूर्यभेदी करें, जो करना चाहते हैं अभी करें, सर्दी को भगाने के लिए। लेफ्ट नासका बंद करके राइट से ही भरें, राइट से ही छोड़ें।
अंदर भरने में 3 सेकंड लगते हैं तो छोड़ने में 6 सेकंड लगाएं, डबल टाइम लगाएं। कल्पना कयो यमुना नदी में स्नान करे रहिया आहियूं, सिज जा किरणा उन्हनि मां विटामिन तो मिले, विटामिन डी मिली रहियो आहे, शक्ति मिली रही है। इन करे इनखे सूर्य बेदी या सूर्य नाड़ी चवंदा आहिनि प्राणायाम। सन बाथ सिज जे किरणनि जो सनान जो तव्हांखे लाभ मिली रहियो आहे। कॾहिं बि सर्दी हुजे वधीक हीअ क्रिया कंदव, सर्दी गुम थी वेंदी, गरमाइश ईंदी बदन खे। राइट से लेना है, राइट से छोड़ना है। सिर्फ हाई बीपी वाले ये क्रिया कम करें, बाकी सबको करनी है। लो बीपी वालों को भी करनी है और जिनको बीपी नहीं है उनको भी करनी है। लो बीपी आ जिनके लींबू पानी शरबत, लींबू शरबत ठाहे करे वो पीअन। पीपरा मिल जा बीज जेके पसारी दुकान ते तव्हांखे मिलंदा आहिनि, पिपरा मिल जा बीज, वो 2 या 3 ग्राम पानी सां वठनि। पिपरा मिल के बीज लेने हैं 3 ग्राम पानी के साथ में। बैक पेन है तो एक नैपकिन गिला करके, लंबा सा नैपकिन गिला करके, जैसे अगर आपके नहाने का टॉवल है ऐसे लंबा करके उसको गिला करके पानी में रीढ़ की हड्डी, जो पीठ की लंबी हड्डी है उसके ऊपर रख के उसके ऊपर सो जाएं। लेकिन गद्दे पे नहीं सोना है। कभी भी पीठ में कमर हो तो जितने बड़े गद्दे उतनी बड़ी पीठ की बीमारी, जितने बड़े तकिए उतनी आपके कंधों का दर्द आपका ज्यादा होगा। तो जितना हो सके कभी भी तकिया पतले से पतला लें और गद्दा छोटे से छोटा लें। और बैक पेन है तो नीचे कुछ बिछा के नीचे जमीन पे सोना है। बैक पेन आए जिनके कच्चे चावल 1 कप, कच्चा चावल 1 कप मोटे कपड़े में या साक्स में विझी करे ओवन में रखन, मीडियम हीट ते 1 मिनट लाए उन सां सेकन। हेमोग्लोबिन कम है, इम्यूनिटी कम है, सांस लेने में तकलीफ होती है, सांस लेने में तकलीफ होती है। जो हम विरेचन क्रिया करते हैं ये करें सुबह शाम। इम्यूनिटी कम है तो हेमोग्लोबिन कैसे बढ़ाना है? वीट ग्रास, वीट ग्रास का यहाँ आपको पाउडर भी मिलेगा, वीट ग्रास जो तव्हांखे जूस भी मिलंदो, लास्ट में मिलंदो आहे। वीट ग्रास खीर खां वधीक उन में ताक़त अथव, पर वीट ग्रास जो नेम अथव कलाक पहिरियों कलाक पोइ कुझु बि न खाइणो आहे। वीट ग्रास पीअंदव तव्हांजे पेट जा सभु टोटली रोग ठीक थी वेंदा, हेमोग्लोबिन भी वधी वेंदो। हेमोग्लोबिन वधी वियो तव्हांजी कमु करण जी ताक़त वधी वेंदी। तो वीट ग्रास डेली पियो। जिनके भी काई किडनी तकलीफ़ हुजे, लीवर जी तकलीफ़ हुजे, वीट ग्रास पियो। फाड़ियुनि में कैंसर वारनि खे भी 3-4 गिलास सिर्फ वीट ग्रास ते ई हलाईंदा आहिनि, वॾा गिलास पीआरींदा आहिनि। पर उनजो नेम यादि करे रखो, कलाक अॻु में कलाक पोइ कुझु बि न खाइणो आहे न पीअणो आहे। हेमोग्लोबिन वधाइणो अथव त मां कल्ह तव्हांखे ॿुधायो आंवला एलोवेरा जूस मिलाए करे पियो 4-4 चिमचा गरम पाणी सां, उन सां बि हेमोग्लोबिन तव्हांजो वधी वेंदो, कमु करण जी शक्ति वधी वेंदी, इम्यूनिटी तव्हांजी वधी वेंदी। घुटने का दर्द है, सर दर्द है, घुटने जो सूर आहे त नारियल खाओ। जेको नारियल कचो ईंदो आहे इन में कैल्शियम भी अथव, खीर भी अथव, जाम सुठो अथव नारियल। नारियल जेको पूजा वारो ईंदो आहे ॾींहं में 4-5 दफ़ा 50-50 ग्राम खाओ नारियल जी गिड़ी, या नारियल कद्दूकस करे खाओ। या जेकॾहिं अटो ॻोयो था अटे में नारियल जो कद्दूकस करे विझो, केॾी महिल रोटी ठाहियो था उन में विझो, या भाॼियूं ठाहियो था, भाॼियूं ठाहिण खां पोइ हेठि लाहिण खां पोइ उन में नारियल कद्दूकस करे विझो, तव्हांजी टेस्ट ई भाॼियुनि जी अलॻि थी वेंदी। त नारियल जो यूज़ कयो, तव्हांजो जॉइंट पेन हिकदमि ठीकु थी वेंदो। कचो पटाटो कद्दूकस करे घसायो घोड़े ते, उन सां फ़ाइदो पवंदो। कच्चे पटाटे जी रस पियो अधु कोप खाली पेट, या नारियल जी चटनी खाओ जेका डोसे सां गॾु मिलंदी आहे उहा खाओ, उन सां फ़ाइदो पवंदो। अखरोट खाओ नेराने, उन सां फ़ाइदो पवंदो। सर्वाइकल पेन, नी पेन, सर्वाइकल पेन आहे या नसुनि जी कमज़ोरी आहे, उन लाइ सभ खां सुठो तरीक़ो 200 ग्राम खीर, 200 ग्राम पाणी, उन में थूमयूं 5-6 कलियूं, गर्मीअ में 3-4, सर्दीअ में 5-6 कलियूं विझी करे एतिरो टकायो जो पाणी गुम थी वञे। 200 ग्राम खीर, 200 ग्राम पाणी, 4-5 थूमयूं कलियूं विझी करे चिथे करे विझो, एतिरो टकायो पाणी गुम थी वञे।
वो छाणे करे पीअंदव तव्हां सर्वाइकल पेन, नसुनि जी कमज़ोरी, मेडिकोस वेन जेके गिडरियूं थियूं पवनि, गिडरियूं बि तव्हांजी ठीकु थींदियूं हुन सां।